आज आया हूँ बिरयानी खाइण ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ ख़बर घणा ॾींहं थियनि असांजे पाखी कोन यादि त अॼु ब्लॉग शुरू कयो आहे। खायूं पीयूं था इंजॉय कयूं था अॼु जेको बि में था कंदा आहियूं उहो सभु असां तव्हांजे ब्लॉग में ॾेखारींदासीं। वधीक यार असांजो शाहजहान तव्हांखे ॿुधाईंदो हाणे। हेलो गाइस अस्सलाम वालेकुम, उम्मीद कयां थो तव्हां ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदा। अॼु जो व्लॉग कई था शुरू जी दोस्तों जाम टाइम खां पोइ अॼु असीं वरी मिलिया आहियूं हिकु व्लॉग में ऐं टाइम कोन मिलियो कुझु मसरूफ़ियत जी वजह सां ऐं तव्हांखे बि ख़बर हूंदो ऐं हिन व्लॉग में बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी असांजी छा मसरूफ़ियत हुई ऐं असीं किथे बिज़ी हुआसीं। इंशाल्लाह अॼु जेको बि कंदासीं तव्हांखे हर शइ तव्हां खां शेयर कंदासीं। त हींअर आयासीं बिरयानी खाइण वॾी स्टाफ ते शायदि बिरयानी जे त अॼु खाऊं था बिरयानी ऐं कंटिन्यू करियूं था व्लॉग खे। पुलाव ऑर्डर कयो थी पाण पुलाव खाई में आए यार पाण और छा पियो खाए बिरयानी माशाल्लाह मिलूंगा जी दोस्तों। बिरयानी खाई करे हाणे असां पार्क आया आहियूं ऐं थोरी वॉक था कयूं ऐं दोस्त खां पुछा करूं था कि केॾा हलूं शाम जो, छोकी असां केॾा घुमण वेंदासीं त तव्हांखे मज़ेदार व्लॉग बि ॾेखारींदासीं। जी दोस्तों हाणे बिरयानी छा खाई करे अची वियासीं पब्लिक पार्क त हाणे थोरो पब्लिक पार्क जो विज़िट बि कयूं था ऐं तव्हांखे बि विज़िट करायूं था ऐं नंढा ॿार बि हिते इंजॉय पिया कनि उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं व्लॉग में ऐं शाम जो चकर लॻाईंदासीं शहर जो उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। अच्छा ॿुधा 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 भॼी करे रेडी थी करे हाणे वीआईपी वॻो पाई जैकेट पाई छोकी यार सीउ हाणे थी वियो आहे छोकी तलार में थोरो घणो सीउ अची असां छरा माण्हू आहियूं तबाह आहियूं। हलूं था हाणे केॾां किथे घुमूं था किथे खायूं था किथे पीऊं था ॾिसूं केॾां था हलूं। बसि शाहजहान भाई अचे हुनखे मूं फ़ोन बि कई आहे हाणे जल्दी इहो अचे त पोइ असां केॾां वञूं। शाहजहान भाई बि अची वियो शुक्र वञी पुॼी वियो। आवाज़ ॾे घर केॾा वियो देरू करे एॾियूं यार किथे काए भाई ख़बर आहे छा तयारियूं पियूं हलनि यार। हा यार उहो मूंखे ख़बर आहे कमकार ही हू सॼे ॾींहुं माना 24 कलाक त सुबुह जो मुंहिंजे हाल 5 बजे सुम्हंदा आहियूं यार। हा यार एतिरा बिज़ी थी विया आहियूं बसि कुझु ॾींहं आहिनि बाक़ी कुझु कलाक सम्झूं पाण कुझु कलाक सुभाणे वरी पोइ केॾां हलणो आहे बाक़ी सुभाणे बि केॾां हलणो आहे इंशाल्लाह इन ई टाइम इन ई दोस्तनि खे ॾींदासीं सरप्राइज़ इन ई व्लॉग में ॾींदासीं इन ई व्लॉग में इंशाल्लाह। त हाणे आया आहियूं पार्क में थोरो पार्क खे विज़िट करे वठूं उनखे बाद निकिरूं था केॾां चक्कर ते या चांहि था हलूं पिया चांहि था पियो केॾां इंशाल्लाह। जी दोस्तों जी पुॼी वियासीं दरबार रेस्टोरेंट ते त पब्लिक पार्क डायरेक्ट अची वियासीं किथे दरबार रेस्टोरेंट ते त हाणे चांहि पींदासीं हिते ऐं साम्हूं असांजो मौजूद शख़्सियत वेठल ॾेखारे थोरो असांजो राइडर आहे गर्मा गर्म चांहि छोकी असांखे लॻो आहे सीउ पर शाहजहान भाउ खे सीउ कोन लॻो आहे न जैकेट पाई आहे न कुझु न पाखे किथे सीउ थो लॻे हाणे कोन लॻंदो वाह न छा घुरायो अथई छा थो खाराई। हा यार अॼु दरबार जो वरी मज़े सां खाऊं दरबार जो मूंखे शयूं वणंदियूं आहिनि ख़ासि करे तोखे ख़बर आहे राति जो घणे बजे ऑर्डर कंदो आहियां राति जो 2, 3, 4 बजे ऑर्डर घर वेही करे हिते पहिरीं चवंदा आहियूं डाइटिंग करियूं डाइटिंग नथी थिए घर वञी पुॼूं था हा वरी दिलि करे यार न वरी घुरायो कुझु न कुझु पर एॾे ॾींहंनि में यार तोखे डाइटिंग करणु खपे पर तूं कई कोन डाइटिंग कोन थी थिए डाइटिंग किथे थी थिए चवंदा छोकिरो चांहि फिकी पियो किथे थी फिकी चांहि थी पी पिठे जा शौक़ीन करण आहियूं असीं त हींअर रोल चयो आहे ऐं टिको बि चयो आहे शिरायत बि चयो आहे पूरी आहे अॼु खाए ॾिसूं ॿ माण्हू एतिरो कुझु खाई वेंदासीं कोशिशि कंदासीं ॿियो कुझु बि घुराए वठंदा। दोस्तों ऑर्डर ॾिनोसीं ऑर्डर असांजो पुॼी वियो आहे त हाणे मज़े सां खायूं था रोल जो फेवरेट आहे असांजो अॼु टिको बि घुरायोसीं टिको बि शौक़ सां खाईंदा आहियूं हैदराबाद वञी हिते अची करे त जॾहिं बि बदीन ज़िले जो चक्कर लॻे तव्हांजो ज़रूरु दरबार रेस्टोरेंट जो विज़िट करियो इहो असां साम्हूं असां कला दरबार रेस्टोरेंट त
हाणे खायूं था मज़े सां ऐं व्लॉग खे हिते कयूं था एंड कोन था करियूंसि कंटिन्यू आहे पर पहिरियों खाऊं था मिले शुरूआत करियूं था टिके खां पूरी बि 20 बि यार हिते वाह वाह ज़बरदस्त बस दोस्तों असां शाहजहान भाई वांगुरु टिके खां शुरुआत कयूं टिको त हूंदो असांजो फेवरेट हूंदो आहे चटणी खणूं था थोरी दोस्तों सभु कुझु खाइण खां पोइ असांजी सिंधी जी मोहबत हूंदी आहे चांहि असांखे चांहि न मिले जेसि ताईं मज़ो ई न अचे सभु कुझु भले न खपे पर चांहि असांखे खपे हर हंधि चांहि असां स्पेशल ठाहे ॾींदी आहे माशाल्लाह बि कट चांहि पियूं पिया फुल कोन था पियूं जाम कुझु खाधोसीं हिते चांहि कट वारी